कुछ क़ुवतूं तव्हांजे सूबे ते धाड़ो हणणु चाहिनि थियूं। सूबे जे हक़नि ते धाड़ो हणण वारी कोशिश नाकाम बणाईंदासीं। सिंध ख़िलाफ़ साज़िश कई वेंदी आहे त नंढे सूबे कुझु न कयो। उन बुनियाद ते चवनि था त अख़्तियार इस्लामाबाद हवाले कया वञनि। सिंध सूबे जी कुरदार कुशी कई पई वञे। ख़ासि मोहम्मद ज़रिए न रुगो थरपारकर पर सूबे ख़िलाफ़ साज़िश कई वेंदी आहे। कूड़े बयानीअ जो जवाबु थरपारकर आहे। थरपारकर अरिड़हीं तरमीम खां पहिरियां छा हो ऐं हाणे सभिनी जे साम्हूं आहे। थरपारकर मां पैदा थींदड़ बिजली जो फ़ाइदो फैसलाबाद खे बि थींदो आहे। थरपारकर जी तरक़ी पीपल्स पार्टीअ जी तरजीह आहे। थरपारकर जा मादनी वसीला अवाम जो असासो आहिनि। थरपारकर वटि एतिरो कोयलो आहे जेतिरो सऊदी अरब वटि तेल आहे। कोयलो इस्तेमालु करण जी असांखे इजाज़त न हुई। शहीद बेनज़ीर भुट्टो थर जे कोयले ते कमु शुरू कयो त खेसि रोकियो वियो। पीबी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारीअ जो थर इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताबु। चयाईं एनईडी कैंपस खे हिकु मुकमल यूनिवर्सिटीअ में तब्दील कंदासीं। थरपारकर जे तरक़ी सिंध जे तरक़ीअ लाइ ज़रूरी आहे। जॾहिं बि थर जे माण्हुनि सां मिलंदो आहियां त तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। थरपारकर जा माण्हू हर दौर में पीपल्स पार्टीअ सां गॾु रहिया आहिनि। थर जा माण्हू शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो सां मुहबत कनि था। पीपी जी हुकूमत थर में तरक़ियाती मनसूबा शुरू कया। थर जे कोयले मां बिजली पैदा करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी जी कोशिश सां थर तब्दील थी वियो आहे। थर जे कोयले ते कमु करण लाइ रोडनि जो कमु कयो वियो। अॼु कराचीअ खां थर ताईं 4 कलाकनि में पहुची सघिजे थो। आरओ प्लांट्स समेत थर जे अस्पतालुनि में बहितरीनु कमु कयो वियो। कराची में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो थर इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताबु। चवे थो थर जो कोयलो थरपारकर जे माण्हुनि जी मिल्कियत आहे। उहो ई कोयलो थर जे माण्हुनि जी क़िस्मत तब्दील कंदो। बिलाल भुट्टो ज़रदारी थर जे माण्हुनि लाइ 100 यूनिट्स ताईं बिजली मुफ़्त कई हुई। थर जा नौजवान तोड़े नियाणियूं तालीम जे मैदान में तमामु घणो अॻिते आहिनि। उहो ई कारण आहे जो थरपारकर में कैंपस ठाहियूं पियूं वञनि। थर में क़ाइमु कैंपस में सहूलियतुनि लाइ सिंध हुकूमत मुकमल सहकार कंदी। इंशाअल्लाह थर जे कैंपस खे यूनिवर्सिटीअ में तब्दील कंदासीं। मईशत जी बुनियादनि खे मज़बूत बणाइणु ज़रूरी आहे। मुआशी शोबे में जदीद टेक्नोलॉजी मां फ़ाइदो खणणु वक़्त जी घुरिज आहे। वज़ीर आज़म जी क़यादत में हुकूमत मुआशी सुधारनि जे एजेंडा ते हली रही आहे। पीआईए जी निजकारीअ जो अमल कामयाबी सां मुकमल थियो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जो पाकिस्तान पॉलिसी डायलॉग खे ख़िताबु। चयाईं तवानाई शोबे में गर्दशी कर्ज़नि जो मसइले खे मुंहुं ॾियण लाइ बि क़दम खयां पिया वञनि। पीआईए खे नुक़सानु पहुचाईंदड़नि जो एहतिसाब करणु घुरिजे। पीबी अॻवान शाज़िया मरीअ जो मुतालबो। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो निजकारीअ जे हवाले सां वाज़े मौक़िफ़ आहे। पीपी इन अमल खे सदाईं संजीदगीअ सां ॾिठो आहे। पीपल्स पार्टी हर वक़्तु निजकारीअ जे हवाले सां राय ॾींदी रही आहे। बिलाल भुट्टो ज़रदारी चवे थो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल हुजणु घुरिजे। पीपी अॻवान शाज़िया मरीअ जी ॿियनि अॻवाननि सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। चवे थी नाणे वारे वज़ीर कई भेरा सिंध जे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल जी तारीफ़ कई। ओपन स्काई पॉलिसीअ जे करे पीआईए खे तमामु घणो नुक़सानु पहुतो। ग़ुलाम सरवर जे बयान सां पीआईए खे $600 मिलियन जो नुक़सानु थियो। कराची मॉडल सिटी आहे पर उते गैस दस्तियाबु नाहे। कराची जे हवाले सां पीपल्स पार्टीअ ते तनक़ीद कई वञे थी। कराची में गैस नाहे त बहिराड़ी वारनि इलाइक़नि जी हालत छा हूंदी। मुआशी सुधारनि सां ई तरक़ी मुमकिन आहे। निजी शोबे खे बि किरदारु अदा करण लाइ अॻिते अचिणो पवंदो। टैक्स पॉलिसीअ खे FBR खां फाइनेंस डिवीज़न ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। FBR जो ध्यानु टैक्स जमा कराइण ते आहे। टैरिफ शोबे में वॾा सुधारा मुतारिफ़ कराया आहिनि। मईशत जे बहितरीअ लाइ क़दम खणी रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में पाकिस्तान पॉलिसी डायलॉग खे ख़िताबु। चवे थो मौजूदा मुआशी सुधारा पाकिस्तान लाइ ईस्ट एशिया मूवमेंट साबित थी सघे थी। गैर बैंकिंग माण्हुनि खे बाक़ाइदा मालियाती निज़ाम में शामिलु कयो पियो वञे। टैरिफ में घटिताई सां पाकिस्तान जी एक्सपोर्ट ऐं सनअती पैदावार में वाधि थींदी। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जहांगीर रोड जे तामीर ऐं बहालीअ वारे मनसूबे जो पीढ़ जो पथर रखी छॾियो। जहांगीर रोड ते सेवरेज लाइन्स तब्दील कई पई वञे। जहांगीर रोड खे पाइदार मयार मुताबिक़ तामीर कयो पियो वञे। अॾावती कमु मुक़ररु मुदे में मुकमल कयो वेंदो। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल चवे थो तरक़ियाती मनसूबनि में मयार ते का बि सौदेबाज़ी न थींदी। सभिनी अहम रोडनि खे मरहलेवार बहितर बणायो वेंदो। ताज़ियुनि बरसातुनि सबबि जहांगीर रोड खे नुक़सानु पहुतो। 23 करोड़ रुपयनि जे लाॻत सां KMC जहांगीर रोड ठाहे रही आहे। KMC 90 ॾींहं घुरिया मूं 60 ॾींहं ॾिना आहिनि। ऐलान कयो हो त हलंदड़ साल कराचीअ में 46 अरब रुपया ख़र्च कंदासीं। सुई सदरन गैस कंपनी पारां सनअतुनि ते कैप्टिव टैरिफ लागू करणु गैर आउनी करार। सिंध हाई कोर्ट आइनी बेंच कैप्टिव टैरिफ ख़िलाफ़ इंडस्ट्रीज़ जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत जे हेल ताईं वसूल कयल राहतुनि खे ईंदड़ बिलनि में एडजस्ट करण जी हिदायत।
तलहार में कैलाश कूली क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार सरफराज़ निज़ामाणी जेल हवाले। पुलिस जवाबदार सरफराज़ निज़ामाणी खे अदालत में पेश कयो, खेसि जेल मोकिलियो वियो। जवाबदार जी निशानदेहीअ ते ॾोह में इस्तेमालु थियल पिस्टल हथ, वधीक हिकु केस दाख़िल।